लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहा बार बार वेनती ऐं दरख़्वास्त ऐं रिक्वेस्ट अर्ज़ु कंदा आहियूं त हू यूट्यूब ते लीडर टीवी ते वञी ऐं असांजे हिन टीवी चैनल खे सब्सक्राइब बि कनि ऐं भरिसां जेका घिंडड़ी आहे उन ते दॿाए रखनि। जेकॾहिं उहा घिंडड़ी दॿियल हूंदी त जॾहिं बि असांजो को बि प्रोग्राम हूंदो ऐं का ताज़ी सूरत हाल हूंदी, का अहम ॻाल्हि हूंदी, उहा अव्हांजे कननि ताईं पहुची वेंदी, अव्हांजी अखियुनि जे साम्हूं हूंदी। असां इहो बि चाहियूं था त असां हीउ जेको संजीदा प्लेटफॉर्म शुरू कयो आहे ऐं जंहिंमें असां चाहियूं था त नयूं नयूं ॻाल्हियूं नित निकोर ऐं अनोखियूं ऐं निरालियूं ॻाल्हियूं जेका आम तौरु टीवी चैनल आहिनि उन्हनि खां हटियल असां ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पंहिंजे माण्हुनि ताईं पेश कयूं, जेके मुख़्तलिफ़ सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी ज़ुबानुनि में हुजनि। ऐं असां चाहियूं था त असांजे माण्हू खे बिख़ूबी ख़बर पवणु खपे। अॼु असां स्टूडियो में मौजूदु आहिनि ओमान जे मिडिल ईस्ट यूनिवर्सिटी कॉलेज में प्रोफेसर ऐं पढ़ाईंदड़ ऐं मुख़्तलिफ़ किताबनि जे लेखक डॉक्टर अहमद नवाज़ हकड़ू साहब खे। डॉक्टर अहमद नवाज़ हकड़ू साहब जो तारुफ़ मूं गुज़िरियल हिकिड़े प्रोग्राम में करायो हो। हुन हिकिड़े तमामु लो इनकम ग्रुप खां, गुरबत खां, तगारी खां पंहिंजो सॼो हिसाबु शुरू कयो ऐं पोइ छोला ऐं अंब खपाईंदे ऐं शिकारपुर जे घिटियुनि में होका ॾींदे हुन पंहिंजो पाण खे बिल्कुलु तयारु कयो त हू एजुकेशन लाइ अॻिते अचे। पोइ कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी खां थींदो कुवैत, ओमान ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते हींअर डॉक्टर साहब जेको आहे ओमान में कमु करे थो। अॼु असां उन ते उन सां ॻाल्हाइणु चाहियूं था सिंध जे बारे में ऐं सिंध जे मुआशी मुस्तक़बिल जे बारे में ऐं ख़ुदि इन हिकिड़े ई सुवाल जे बारे में जेको असीं चऊं था त बाबा असां सुधरंदासीं कोन, जेको असीं चऊं था त असां वटि हुकूमतूं अहिड़ियूं ईंदियूं असां कॾहिं बि न सुधरंदासीं। त डॉक्टर साहब खां सिर्फ़ु मुंहिंजो हिकिड़ो ई सुवालु आहे ऐं नंढड़ी निशस्त में त डॉक्टर साहब इहो ॿुधाए त सिंध खे बहितरीनु मुआशी कहिड़ो हिकिड़ो आउटलुक हुजणु खपे जंहिंसां सिंध जो सॼो वहिंवार बहितर बि हले ऐं सिंध में हिकिड़ी बहितर सूरत हाल बि अचे जेका उतां जे माण्हुनि खे पसंदि हुजे। शेख साहब महिरबानी, लीडर टीवी ते हिन मौज़ू ते संजीदा मौज़ू ते दावत ॾेई ॻाल्हि ॿोल करण जी महिरबानी। हीउ हिकिड़ो ख़ासि तरह पेचीदा क़िस्म जो टॉपिक आहे। तरक़ी पंहिंजे जोर में हिकु तब्दीलीअ जो नालो आहे। अंग्रेज़ी में पाण चवंदा आहिनि उहो ट्रांसफॉर्मेशन जो अमल आहे। ट्रांसफॉर्मेशन छा जी? पुराणे तरीक़े सां कमुकार करण जी, पैदावार करण जी ऐं अमली तौर शयुनि खे हैंडल करण जी ऐं सोचण जी। सो बुनियादी तौर तरक़ीअ जी डेफिनेशन में इहा ॻाल्हि आहे त पुराणे ख़्यालनि ऐं वे ऑफ डूइंग ऐं प्रोड्यूसिंग ऐं जंहिं तरीक़े सां पैदावार कजे थी, जंहिं तरीक़े सां टेक्नोलॉजी हलाइजे थी, उन ऑर्डर खे छॾे करे हिकु ॿी दुनिया में ॿिए तरीक़े सां ॿी पैदावार ऐं ॿिए तरीक़े सां सोचण जो नालो तरक़ी आहे। सिंध सां बदकिस्मत इहा आहे त मुख़्तलिफ़ दौरनि खां वठी करे जेके बि ॿाहिरां अमले आवर आया, हुकूमतूं ठहियूं, घराना ठहिया, उन बुनियादी तौर उन पुराणे जागीरदारी ज़रई समाज जे आर्डर खे को वॾो धक न आयो आहे। अरब आया, अरगुन आया, तुर्खान आया, बुनियादी तौर वसीलनि ते कब्ज़े ऐं हुकुमरानी जा तौर तरीक़ा मुआशी सेंस में तब्दील थिया। अॼु ताईं बि माना उन मिडिल एजिस जे ज़माने में रहूं था जंहिंजो मुआशी आर्डर त रही आहे। थोरी घणी अर्बनाइज़ेशन, लोपसाइडेड इंडस्ट्रियल तरक़ी ॿिनि टिनि पॉकेट्स में। हाणे 21वीं सदी जे मयारनि ते इन क़िस्म जी मईशत अचे थी या नथी? असीं दुनिया जे मुख़्तलिफ़ मईशी मुआशी आर्डर जे मुक़ाबले में केतिरा कंसिस्टेंट आहियूं, बराबरीअ बुनियाद या घणे भाङे पोइते रहियल आहे। सो असांजी बैकवर्डनेस उन मुआशी आर्डर जी बैकवर्डनेस आहे। उहो मुआशी आर्डर बुनियादी तौर मुआशी प्रोसेस जेको आहे, पैदावार जो अमल, पैदावार जा जेके रिलेशनशिप ऐं रिश्ता आहिनि उहे तब्दील न थिया आहिनि। अंग्रेज़ उन जे ज़माने में हिकु ख़ासि क़िस्म जी मुआशी आर्डर में तब्दीली आंदी, जंहिंखे पाण अॼुकल्ह चवंदा त बाबा अंग्रेज़ आयो। अंग्रेज़ अचण खां अॻु में इहो यादि करण जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं गौर तलब ॻाल्हि आहे त ज़मीन ते ज़ाती मिल्कियत जो आर्डर अंग्रेज़नि खां अॻु में न हो।
हिकिड़ो कास्ट ऐं वर्ना सिस्टम हो, पंचायती सिस्टम हो पूरे गॾियल हिंदुस्तान। अंग्रेज़ हुनखे एग्रीकल्चर ऐं इरीगेशन में डेवलप कयो जो हुनखे हिन इलाइक़े में हिकिड़ी आबादी बि करणी हुई। ॿाहिरि हमला आवर जेको वेस्टर्न बॉर्डर हुनखे रोकणो पियो। एज अ रिज़ल्ट जेकी थोरी घणी ज़रई तरक़ी थी, उन ज़रई तरक़ीअ में हिकिड़ा 3 क़िस्मनि जा सिस्टम आंदा, जेके ज़मीनदारी, जागीरदारी ऐं रूतवाड़ी सिस्टम ऐं ज़मीन ते ज़ाती मालिकियत। पोइ जॾहिं सरमायादाराना मैशियत जो वाधारो थियो आहे त उन में बैंकुनि जा निज़ाम अची विया। उन बुनियादी जेके पैदावार जा जे रिश्ता हुआ उहे तब्दील कया। हाणे इहो अंदाज़ो लॻायो त ज़मीन में जिते मालियात ईंदी, बैंकूं ईंदियूं, उहे ज़मीनूं ख़रीद कंदा, टेक्नोलॉजियूं आणंदा, उजरतुनि जा निज़ाम तब्दील थींदा। तंहिं करे ज़रई ज़मीन ऐं वसीलनि ते जेको निज़ाम आहे मुआशी, उहो गैर इंसानी आहे, फुरलुट ते इस्तेसाल ते ॿधल आहे, जंहिंजे करे अणबराबरियूं आहिनि। ज़मीन ते लैंड ते वसीलनि ते एक्सेस कान्हे, पावर्टी रैम्पंट आहे, पैदावार हेठि आहे ऐं उन्हनि मां जेको बि पैदावारी अमल आहे उनजो बेनिफिट या त लैंड माफ़िया आहे मुख़्तलिफ़ शकिलुनि में, या रियासत वटि पॉलिसीज़ जो बहरान आहे जंहिं पॉलिसीज़ में मुआशी बराबरी हुजे, मसावी बि हुजे, रिसोर्सिस ते एक्सेस बि हुजे। लेकिन हाणे वारे सिस्टम में जेकॾहिं ॾिसंदव तो अंग्रेज़ जो ठहियलु कॉलोनियल न रुगो जुडिशल सिस्टम आहे, लैंड रेवेन्यू सिस्टम आहे ऐं बुनियादी तौर रियासत जे निज़ाम उन लिबरल मैशत आहे। सूबाई हुकूमतूं या मरकज़ी फेडरल हुकूमतूं और वसीलनि जी विरशब पंहिंजे इकाइयुनि में आज़ादाना नमूने सां रियासतुनि खे या सूबनि खे पाण भरो करे मुआशी तौर इंतज़ामी तौर उहो ॾिसण में कान थो अचे। उन जे मुक़ाबले में फेडरेशन जेकी आहे उहा रियासतुनि ऐं प्रोविंसिस जे वसीलनि ते मरकज़ी तौर मज़बूत आहे। उन वटि तमामु वॾी फ़ौज बि आहे, उन जा ख़र्च दिफ़ाई वॾा आहिनि, मुल्क जी मैशत ते कर्ज़ बि आहे, पर जेके मुआशी पॉलिसियूं आहिनि उहे त गैर इंसानी आहिनि, उहे अणबराबरी वारियूं आहिनि। एज़ अ रिज़ल्ट जेकी मुआशी अणबराबरी आहे, जेकी बेरोज़गारी आहे, जेको मुआशी जमूद आहे, उहो ऑर्डर तेसिताईं चेंज न थींदो जेसिताईं तव्हां मैशतुनि खे 21वीं सदीअ जे बुनियादी असूलनि ते हमवार न कयो। हाणे 21वीं सदी जो मॉडल तव्हां सिंध खे छा बदकिस्मती आहे त असां वटि हिन क़िस्म जो विज़न बि न आहे, इहा सोच त भला एग्ज़िस्ट करे न त असीं पोइ हिते पियल आहियूं। असीं अञा ताईं जागीरदाराना समाज में आहियूं। ज़राअत ऐं वसीलनि जो जेको मुआशी ऑर्डर आहे उहो चेंज कजे। पहिरियां त रियलाइज़ेशन हुजे न, हाणे ॾिसिजे एहसास ई कोन्हे न। बुनियादी तौर जेकॾहिं तव्हां मैशत जा इंडिकेटर ॾिसो, तव्हां सरकारी तौर 20 खां 30% हिकिड़ी वसी किस्म जी गुरबत आहे, लैंडलेसनेस आहे, एक्सेस टू लैंड ई हुजे, भला ज़रा लैंड में एक्सेस हुजे। कोई 70 खां 80 लख माण्हू जेके आहिनि तव्हांजा स्कूल में ॿार नागारनि ऐं हेल्थ जो निज़ाम आहे, रोज़ अख़बारुनि में पढ़ूं पिया। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकी ॿियो फीथो आहे सनती, अर्बनाइज़ेशन ऐं ह्यूमन रिसोर्सिस जी मैनेजमेंट, तालीम, वापारु ऐं ॿियो कुझु, हिकिड़ी नंढड़ी मैशत आहे जिते ॿार आहे 5 करोड़ खां मथे आबादी जो, ऐं उन्हनि वटि हिकिड़े क़िस्म जो रियलाइज़ेशन त हुजे त 21वीं सदीअ में बराबरीअ वारियूं मैशतूं हुजनि, उहे घटि इस्तेसाली हुजनि, एटलीस्ट उन्हनि जूं पॉलिसियूं इन सेंस में त इंसानी हुजनि न, त उन्हनि खे बुनियादी हक़ जेके मुआशे आहिनि, मुआशे हक़ बि न हुजनि, तॾहिं बि जेके बुनियादी इंसानी ज़रूरतूं आहिनि, लाइफ, लिबर्टी, सिक्योरिटी एंड एक्सेस टू रिसोर्सिस, तंहिं करे पॉलिसियूं त अहिड़ियूं हुजनि न जेके बुनियादी तौर अॻिते हली इन तफ़रीक़ खे घटाइनि। न डॉक्टर साहिबु, तव्हांजी ॻाल्हि मां हीअं थो सम्झां त जीअं त असां ज़रई ऐं थोड़नि पॉकेट्स में अर्बन आहियूं, त इन करे असांजो जेको मजमूई नॉमनक्लेचर या साख़्त या बनावट थिए थी उहा उन क़िस्म जी न आहे जेका 1850 खां इंडस्ट्रियलाइज़ेशन में थी ऐं सनअती इनक़लाब आयो ऐं यूरोप सॼो चेंज थी वियो, मुख़्तलिफ़ शयूं आयूं, उहो त कुझु कोन्हे। हाणे जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा, जहिड़ो हिसाबु हूंदो तहिड़ो हिते हिसाबु ठहंदो। असां वटि इहो अहसासु सिंध में आहे छो कोन, छो नथो थिए अहसासु? उन खोड़ सारा सबब आहिनि। हिकिड़ो त सॼी दुनिया जी थींदड़ मुआशी तरक़ियुनि खे
हिक सेंस में एम्ब्रेस कजे, उनखे उन्हनि में थींदड़ जेके मुआशी तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे न रुगो न तव्हां चओ था त जेके मुआशी तरक़ियूं आहिनि दुनिया में उन्हनि जा मॉडल आहिनि उन्हनि खां असां सिखूं। सिखजे। मां त चवां इहो न सिखण जो अहसास, न सिखण जो हिकिड़ो अहसास त असां वटि मौजूदु हुजे न। असां वटि पहिरियों इहा त ख़बर हुजे न हिन माण्हू खे बुख़ारु आहे त उन बुख़ार जी दवा ॾींदो न। हीअ असां वटि अहसास छो कोन था पैदा थियनि, उन जा बेसिक रीज़न कहिड़ा आहिनि? उन बेसिक रीज़न खोड़ सारा थी सघनि था। हीअ जेकी बुनियादी तौर रियासत 1947 में वजूद में आई आहे, उहा पंहिंजे जोर में उहा लियाकत न पई रखे जेकी मौजूदा घुर्जुनि सां मुताबिक़त रखे। सबबु छा हो त रियासत त हिते डेवलप थियल न हुई, तंहिं करे हीअ रियासत बुनियादी तौर स्टेट नेशन पहिरियां मुल्क ठहियो, पोइ हिकु नेशन वारे प्रोसेस में उन जा बि बुनियादी पिलर इहे आहिनि त हिंदुस्तान दुश्मनीअ जी बुनियाद बदियल आहे ऐं हिकिड़ी क़ौमी रियासत वजूद में आहे। उन क़ौमी रियासत में जेके फेडरेशन ऐं प्रोविंसिस जा रिलेशनशिप हुआ उहे बि गैर मुसब सक्सेसफुली आवाज़ मथां हिकिड़ियूं मिलिटरी डिक्टेटरशिप आहियो, सियासी अमल आयो न, लेकिन मुआशी प्रायोरिटी ऐं सॼी दुनिया मां सिखजे ऐं वसीलनि खे बराबरी बुनियाद ते अहिड़ियूं मुआशी पॉलिसियूं ठाहिजनि जेके बुनियादी तौर वसी अवाम ऐं अक्सरियत जे फ़ाइदे जूं हुजनि। द रिज़ल्ट मुआशी पॉलिसियूं अवाम जे हथ में आहिनि कान, उहे आलमी इदारनि जे हथ में आहिनि। मईशतूं आलमी मईशतुनि ते डिपेंड करनि थियूं, जेके दुनिया जूं ॿियूं फ़िलासफ़ियूं आहिनि जिन दुनिया तरक़ी कई आहे, लैंड रिफॉर्म्स कयो आहे, लैंड जी ज़ाती मिल्कियत ख़तमु थी आहे। जिन रियासतुनि में हिंदुस्तान में, कोरिया में, ॿियनि मुल्कनि में वसीलनि ते बुनियादी तौर अक्सरियत जी मालिकी हुजे, मुआशी पॉलिसियूं इंसान दोस्त हुजनि, उहे पंहिंजे जोहर में पाण भरियूं हुजनि, जंहिंजो घणो मुनाफ़ो प्रो पुअर हुजे, घणनि ग़रीबनि खे या वसी अक्सरियत खे मिले, अहिड़ी मुआशी पॉलिसियूं ठाहींदव। जेकॾहिं तव्हां जंगियुनि वारियूं पॉलिसियूं ठाहींदव ऐं ॿी दुनिया ते कर्ज़ रखंदव, ट्रेड ऐं वापार न कंदव, सनत न आणंदव ऐं वसीलनि जो जेको अख़्तियार आहे उहो चंद तबक़नि ते हूंदो जिन एक्सट्रैक्ट कयो आहे। एज़ अ रिज़ल्ट हिन सां पाथे सराइकी इलाइक़नि में, सिंध में, बलूचिस्तान में गुरबत आहे, मथे थोरी रिलेटिव निस्बतन ख़ुशहाली आहे ऐं अमीर ऐं ग़रीब जो फ़र्क़ु आहे उहो इहे आहे जीअं हिकिड़ी मुआशी अपार्थाइड आहे। मुआशी अपार्थाइड में हिकिड़ा वेलाफ आहिनि, ॿिया पोइते रहिजी विया, हिकिड़ा अमीर थी विया, हिकिड़ा ग़रीब थी विया। हाणे उनजो कंट्रोल बुनियादी तौर असांजी मईशतुनि ते, आलमी इदारनि जो या उन मुआशी सिरिश्ते जो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजी मुआशी पॉलिसियुनि में आज़ादु बनायूं, इहा रियलाइज़ेशन हुजे त असां वटि जेके थोरा घणा अबरा सबरा वसीला आहिनि उन्हनि खे वसी अवाम जे लाइ ख़िदमत कजे। इहो पॉसिबल आहे सॼी दुनिया में। हेल्थ जो निज़ाम ग़रीब मुल्कनि में, कोरिया में, क्यूबा में बेमिसाल आहे। उन्हनि मुल्कनि 2 सालनि में पंहिंजी इनकलाबी तब्दीलियुनि जे नतीजे में जेकी जहालत आहे उहा ख़तमु कई ऐं हिंदुस्तान जे खोड़ सारनि रियासतुनि में जेकी मुआशी इंडिकेटर आहिनि, सिहत जा इंडिकेटर आहिनि, तालीम जा इंडिकेटर्स आहिनि, उहे वेरी मच आया आहिनि। असां वटि 70% औरतुनि में, रूरल औरतुनि में अञा ताईं लिटरेसी जी शरह 20-30% हूंदी। मुआशी अमल में उहे शामिल न आहिनि। असांजे हायर एजुकेशन आहे उहो क्रिटिकल वर्क फोर्स बि न आहे। तंहिं करे जेको ट्रांसफॉर्मेशन जो अमल आहे, तब्दीली जो अमल आहे, तरक़ीअ जो अमल आहे, उहे एॾो स्लो ऐं पोइते पियल आहे ॼण असीं अञा ताईं 5हीं ऐं 10हीं सदीअ में था रहूं। मूंखे हिकिड़ो आख़िरी सुवाल जो हा हिन में जवाबु ॾियो। हीउ जेको ढांचो आहे जंहिंमें नीम जागीरदारी, नीम सरमाएदारी, नीम अर्बन, नीम ॻोठाणो, इहो सॼो सिस्टम सिंध तोड़े सॼे असांजे पाकिस्तान में आहे, त पाकिस्तान इन मॉडल में दुनिया जे कंहिं बि हवाले सां उहो सिधो बीह सघे थो? हा ऐं न कयो न कन्वेंशनल विज़डम में न, जेकॾहिं रवाजी जेका रवाजी कन्वेंशनल में न, इहो मुमकिन कान्हे को त तव्हां जेसीं ताईं मरकज़ी मैशतुनि ते डिपेंड कयो, आलमी इदारनि ते डिपेंड कयो, मक़रूज़ बि हुजो, बेरोज़गार बि हुजो, अवां जी तालीम बि पहुचे पियो, इंसानी वसीला बि डेवलप थियल न हुजनि ऐं उन्हनि ते कब्ज़ो बि चंद तबक़नि जो हुजे, त इन कन्वेंशनल मुआशी सोच ऐं फ़िक्र में हीउ मुल्क अॻिते तरक़ी नथो करे। हा, तव्हां पंहिंजो पाण खे डी लिंक कयो, ॿिए क़िस्म जे फ़िक्र खे न रुगो सिखो पर एडाप्ट बि कयो। अहिड़ा मिसाल 500 आहिनि। तंहिं करे वसीलनि ते पहिरियों कब्ज़ो
ऐं मिसाल ॾींदो आहियां हिकिड़े अंग्रेज़ जे उन लैंड टेन्योर सिस्टम खे एबॉलिश कयो, जेको खेड़े सो खाए ऐं ज़मीन ते ज़ाती मिल्कियत जो निज़ाम ख़तमु हुजे, सनती तरक़ी इंसानी वसीलनि में सीड़पकारी कयो, इंफ्रास्ट्रक्चर चेंज कयो, तालीम ॾियो, सिहत ॾियो, सोशल सर्विसिस जेका क्रिमिनली निगलेक्टेड आहे गुज़िरियल 70 सालनि खां, तव्हां इंसानी वसीलनि में सवाल ई पैदा नथो थिए त ईंदड़ सदियुनि जूं जेके जनरेशन्स हुजनि उहे ख़ुशहाल न हुजनि। इहे तजुर्बा आहिनि, हुन जे लाइ पॉलिटिकल विल हुजे। असांजो हुकुमरान मगरूर आहिनि, उहो एरोगेंट बि आहिनि, हू सम्झंदा त हुननि खे हर शइ जी ख़बर आहे, पर उहो हिकिड़ी फ़िक्री सोच में आहे जंहिं मां निकिरणु मुश्किल आहे। जेसि ताईं तव्हां पंहिंजूं सिफ़ूं ॿिए के फ़िक्र मां पंहिंजो पाण खे मर्कज़ी मैशत खां, आलमी मालियाती इदारनि खां ऐं कन्वेंशनल लिबरल मैशत खां अलॻि न कंदव, पंहिंजूं प्रायोरिटीज़ बि न कंदव, वसीलनि ते घणे भागे चंद ख़ानदाननि जो कब्ज़ो न हुजे, रीजनल तफ़रीक़ बि न हुजे, मुआशरा बि मसावी हुजनि, त तव्हांजी सोच पहिरियां चेंज थिए, पोइ पॉलिसियूं इंसान दोस्त हुजनि ऐं पोइ उनखे सही माना में तव्हां इम्प्लीमेंट बि कयो ऐं तव्हांजो दारोमदार उते न हुजे। सॼी दुनिया में खोड़ सारा मिसाल आहिनि जिन तरक़ियूं कयूं आहिनि। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर अहमद नवाज़ हिकिड़ो साहिबु सफ़ा सवली ॻाल्हि हीअ थो करे त जेकॾहिं पंहिंजो पाण खे तब्दील नथा कयूं, पंहिंजे मुआशी सिस्टम खे उन में फेरियूं घेरियूं नथा आणियूं, ॿियनि खां नथा सिखूं, ऐं जेकॾहिं पाण में रवाजी जेका बि ॾाहप आहे उन सां त हीउ समाज इन ई नमूने हलंदो। इन करे इन में तब्दीलियूं, इन में नवाण ऐं इन में नवां जेके मापा ऐं माणा आहिनि उहे सभु आणा पवंदा ऐं हुकुमरान तबक़नि खे गुरूर ऐं तकबर खां निजात हासिलु करणी पवंदी। ऐं जेकॾहिं असांजो ढांचो इहो ई नीम ज़रई, नीम क़बाइली, नीम वॾेरको ऐं नीम सरमाएदाराणो रहियो त पाकिस्तान या सॼे सिंध जो हिकु सूबे जे तौर ते बि उन जी तरक़ी जा इंडिकेटर अहिड़ा ई रहंदा ऐं असां ईअं ई हूंदासीं, अधु जाओ अधी मुई, असां ओतिरे जा ओतिरा। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अवां सां गॾु हूंदासीं। लीडर प्रोग्राम लाइ वेंदे वेंदे अवां खे वरी रिक्वेस्ट कजे त जॾहिं बि प्रोग्राम ॾिसो ऐं यूट्यूब ते लीडर TV सब्सक्राइब करे असांखे पंहिंजी राय बि ॾियो ऐं असां सां ख़ुदि हिननि संजीदा प्रोग्रामनि में साथी ऐं साणी बि थियो। अवां जी वॾी महिरबानी।